ॿीहर रिपोर्ट मोहम्मद ओस्मारून जो सांगड़ ज़िले अंदर बदअमनी चौक चढ़ी वही मंशा जो विक्रो पुलिस जे सरपरस्ती में सरेआम हलण लगो। सिविल सोसाइटी वकील बिरादरी समाजी अगवाणन समेत शहरन जो प्रेस क्लब आदो पुलिस खिलाफ एहतजाजी मुजाहिरो। एहतजाज कंदड़न हाजी यामीन कुरैशी, जबार जूणे जो आदिल लगारी, मीर हसन मरी, अजीम रूंजो, वकार हुसैन, जट कज़ाफी ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त सांगड़ ज़िले अंदर मंशियात पुलिस जी सरपरस्ती में सरेआम विक्रो थी रही आहे, जंहिंमें हीरोइन, आइस चरस, अफीम, सफ़ीना, आदाब, गुटको, आकड़ा पर्ची, जुआ ऐं ॿिया गैर कानूनी धंधा हली रहिया आहिनि। नौजवान नस्ल तबाह थी रहियो आहे। हिन DIG शहीद बेनज़ीराबाद IG सिंध खां मुतालबो कयो त फौरी नोटिस वठी सांगड़ जे नौजवान नस्ल खे मंशा जहिड़े मर्ज़ खां बचायो वञे।